नाज़रीन, पार्लियामेंट मेंबरनि चयो आहे त इमरान ख़ान इक़्तिदार जे नशे में धुत थी चुको आहे। जेकॾहिं सियासतदान हुजे हा त जलसा करण बदिरां मुतासिरनि खे रिलीफ ॾियण लाइ कैंपूं क़ाइमु करे हा। वधीक तफ़सील धरती टीवी इस्लामाबाद जे ब्यूरो चीफ नज़ीर चारण जी रिपोर्ट में। तरफ़ मुल्क में बरसात ऐं ॿोॾि सबबि किरोड़े माण्हू मुतासिरीन थिया आहिनि, जिन जे मदद लाइ हुकूमत क़दम खणी रही आहे। पर गुज़िरियल माज़ियारी हुकूमत में रहंदड़ इमरान ख़ान इक़्तिदार जे लालच में अची करे जेको आहे सो मुतासिरीन जी मदद करण जे बदिरां जलसा ऐं इलेक्शन जो बार बार मुतालबो करे रहियो आहे। अचो नाज़रीन, असां इन सिलसिले में पार्लियामेंट मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आया हुकूमत जेके मुतासिरीन जी मदद लाइ क़दम खणी रहिया आहे उन जो साथ ॾियणु घुरिजे, या इमरान ख़ान जेको सिर्फ़ु इक़्तिदार जे लाइ जेको इलेक्शन जो मुतालबो करे रहियो आहे उनखे कीअं था ॾिसनि। अचो त नाज़रीन पार्लियामेंट मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। मुल्क में ॿोॾि सैलाब तबाही मुतासिरीन परेशान, इमरान उहे ज़िद ते माना इलेक्शन कराए, छा थियो? इहा ई ॻाल्हि आहे न, छा त लोकल लहवारी अंधी हलियो भरी कोई लोग पहाको हूंदो आहे। सो हीअ अंधी जो सफ़र आहे, आवाम सां हुनजो को वास्तो ई कोन्हे। आवाम मरे पियो, सिंध ॿुॾे पई, हिन खे जलसा खपनि, नालो खपे पंहिंजो। वक़्तु जेको आहे हेॾो वॾो डिज़ास्टर आहे मुल्क में, जेकी पाकिस्तान जी तारीख़ में मां सम्झां थो घटि अहिड़ो डिज़ास्टर आयो हूंदो। ऐं ख़ासि करे जेके पंजाब जो कुझु हिसो, सिंध पूरो, बलोचिस्तान खे तमामु वॾो नुक़सानु पहुतो आहे ऐं KPK खे। पर हुनखे इहा सिर्फ़ु न आहे, हुनखे सिर्फ़ु सियासत, हुनखे पंहिंजो इक़्तिदार खपे। मां सम्झां थो हीउ वक़्तु जेको आहे हिन में सभिनि सियासतदाननि खे सोचणु खपे, पूरे माण्हुनि खे, बिज़नेस कम्यूनिटी खे सोचणु खपे, आम सोसाइटी जे माण्हू खे बि सोचणु खपे त हिन में वधी करे इन में हिसो वठनि, जीअं माण्हुनि जूं तकलीफ़ुनि खे दूरि करे सघिजे। पर हिन वक़्तु बि उन खे इहो आहे, मां सम्झां थो हीउ हिकिड़ो फितनो, मां चवंदुसि इन खे, जो हिन मुआशिरे में ऐं हिन सियासत में हिकिड़ो फितनो इंटर थियो आहे। उहे बि ग़लतियूं कंहिंजियूं आहिनि उहो सभिनि खे ख़बर आहे, पर मां सम्झो थो हर माण्हू रियलाइज़ कंदो हिन जेको नुक़सानु पहुचायो आहे। अञा बि इन जी इहा ई ज़िद आहे जो हुनजो पार्टी जो इहो कमु हुयो त नेशनल लेवल ते ई उन धारा में शामिल थी करे माण्हुनि जे ज़ख़्मनि ते मरहम रखे आहे। पर ही अञा मरहम त पंहिंजी जाइ ते, पर मिर्चूं या लूणु बुरकण जे बराबरि आहे। देखिए, इलेक्शन इन हालात में तो नामुमकिन है, और जो भी टेन्योर्स होते हैं पॉलिटिकली या डेमोक्रेटिकली उन टेन्योर्स को पूरा होना चाहिए। और इन हाउस चेंजेस जो हैं वो आज से नहीं हैं, न सिर्फ नेशनल असम्बली में बल्कि इन हाउस चेंजेस प्रोविंशियल असम्बलीज़ में भी आते रहे हैं। तो हमें ये पैटर्न सेट नहीं करना चाहिए कि अगर इन हाउस चेंज आता है तो हम इलेक्शन का मुताला कर दें। इस किस्म की बातें एक लीडर को ज़ेब नहीं आती कि आप इस किस्म की बातें करें और फिर यू टर्न कर जाएं और फिर गालियां दें और फिर माफ़िया मांगें। ये क्या बोलें अब, ये तो एक आम आदमी को ज़ेब नहीं देती, तो एक लीडर को तो इस किस्म की हरकतें नहीं करनी चाहिए। मुतासिरीन की मदद के लिए हुकूमत इकदाम कर रही है, मगर इमरान खान जलसे कर रहा है। हाँ, बस वो इससे ये पता चलता है कि उनको अपनी ज़ात से लगाव है, लोगों से लगाव नहीं। जी नाज़रीन, तव्हां पार्लियामेंट मेंबरनि जो मौक़िफ़ ॿुधो। संदन इहो चवणु हो त इमरान ख़ान इक़्तिदार जे नशे में धुत थी चुको आहे ऐं हुनखे इक़्तिदार खां सवाइ कुझु नज़र नथो अचे। जेकॾहिं इमरान ख़ान सियासतदान हुजे हा त हू मुतासिरीन जी मदद लाइ जलसनि बदिरां या इलेक्शन जो मुतालबो करण जे बदिरां उन्हनि खे रिलीफ फराहम करण लाइ कैंपूं हणे हा। कैमरामैन सदाम अली सां गॾु नज़ीर चारण, धरती TV इस्लामाबाद।